हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद शरीफ जो ही प्रोग्राम मुनअक़िद कयो वियो आहे, जंहिंमें अल्लाह ताला तव्हां असांखे हाज़िरी जी सआदत नसीब फरमाए। कुरान करीम जी आयत सबूरी मूं अवां जे अॻियां तिलावत कई आहे, उन जो तर्जुमो ॿुधो ऐं उन खां बाद में उन जी मुनासिबत सां चंद मारूज़ात तव्हां जी ख़िदमत में पेश करणा आहिनि। दुआ है अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। उसां गॾिजी अवां दुरूद शरीफ पढ़ो। तव्हां आयत जो तर्जुमो पेश करे अर्ज़ कयां थो, सभई वॾे आवाज़ सां पढ़ो। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बड़े आवाज़ से पढ़ो। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह अल्लाह ताला इरशाद फरमायो, आसा अय्यबअसक रब्बुक मक़ामन महमूदा। परेशान वांगुरु न, खुशियां वारा वांगुरु सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो, महबूब यकीनन तुंहिंजो रब तो महबूब खे मकामे महमूद ते मोकिलींदो। मकामे महमूद ते महबूब तोखे आंदो वेंदो। वो मकामे महमूद चाहे या त मकामे महमूद मां मुराद वो मकाम हुआ जाया जो क़यामत जे ॾींहुं मदीने वारा जॾहिं उन ते ईंदा, अॻियां ऐं पोयां पंहिंजा ऐं परावा, मुखालिफ़ ऐं मुआफ़िक़, दोस्त ऐं दुश्मन, मञण वारा न मञण वारा, सभई उन वक़्त में रसूलुल्लाह जे तारीफ़ में मसरूफ़ हूंदा। ओ मकामे महमूदा, हम्द कयल तारीफ़ कयल मकाम, जॾहिं अल्लाह मुस्तफ़ा खे ॾिनो त सभई हुजूर जी तारीफ़ शरीफ़। या मकामे महमूद मां मुराद जीअं सही बुखारी में आ त मकामे शफ़ाअत आ। अल्लाह ताला तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शफ़ाअत उज़्मा, शफ़ाअत कुबरा जो मकाम अता फरमाईंदो ऐं उन जो ज़िक्र अल्लाह ताला कुरान करीम जे इनायत में फरमायो जो त मकामे शफ़ाअत उज़्मा, शफ़ाअत कुबरा, यो उहो हुजूर जो शान आ जो 1.25 लख जे लगभग जेके भी नबी आया उन्हनि मां कंहिंखे बि इहो मक़ाम न मिलंदो। इहो मक़ाम मिलंदो त सिर्फ़ असांजे नबीअ खे मिलंदो। इहो सिर्फ़ हुजूर जो शान आहे।
सिर्फ मदीने वारे के अता थींदो शफाअत उज़्मा शफाअत कुबरा वो दरवाजो हुजूर खोलींदा उन खां बाद में ॿिया शफाअत कंदा जेसी ताईं शफाअत हुजूर न फरमाईंदा तेसी ताईं शफाअत जो दरवाजो सभिनी जे लाइ बंद हूंदो हुजूर खोलींदा पोइ सभई शफाअत जे लाइ कुरान करीम में अल्लाह ताला भी जाए ते फरमायो वला सौफ युतीक रब्बुक फतरदा महबूब तुंहिंजो रब तो हबीब खे एतिरो अता फरमाईंदो जो फतरदा तू राज़ी थींदे ख़ुश थी वेंदे हुजूर अलैहिस्सलाम में आयत जे नुज़ूल खां बाद में फरमायो इज़ल्लन अर्दा व वाहिदुन मिन उम्मती फिन्नार तमा साजे नबी फरमायो त इन वक्त में मां ऐसी ताईं राज़ी न थींदुसि या मां कॾहिं बि राज़ी कोन थींदुसि जो मुंहिंजो हिकु उम्मती बि जहन्नम में हूंदो मां कॾहिं बि राज़ी न थींदुसि हरगिज़ राज़ी कोन थींदुसि राज़ी तॾहिं थींदुसि जॾहिं सभिनीनि खे बख़्शिराए जन्नत वठी हलंदुसि हुजूर शफाअत फरमाए उम्मत के जन्नत वठी हलंदा एक हदीस पाक में आ साईं फरमाइन ता अशफाउल उम्मती मां पंहिंजे उम्मत जे लाइ सिफारिश कंदो रहंदुसि हत्ता युनादियनी रब्बी ऐसी ताईं जो मुंहिंजो रब मूंखे निदा कंदो सदींदो अल्लाह ताला फरमाईंदो अरदी तया मोहम्मद ऐ मुंहिंजा हबीब हाणे त तूं ख़ुशि हाणे त तूं राज़ी थी वए माना एतिरी साईं फरमाईंदा शफाअत कंदुसि जो शफाअत कंदे कंदे उम्मत खे बख़्शिराए वेंदुसि उन खां बाद में अल्लाह ताला फरमाईंदो महबूब हाणे ॿुधाए हाणे त तूं राज़ी ऐं ख़ुशि आहीं खुदा की रज़ा चाहते हैं दो आलम लगे तो रात जा टे थी विया संझे सां जो निंड कंदो त ओॾा वञी हेठि अदब सां सफ़ा आराम सां वेही रहो हीअं वेहंदो थकिजी बूढ़ा माण्हू 100 साल वारा ठीक हुजनि तव्हां त सभु माशाअल्लाह नौजवान आहियो हाणे खां वठी टेकुनि जे पुठियां हुकूमत खे कीअं खुदा की रज़ा चाहते हैं दो आलम चो खुदा की रज़ा चाहते हैं दो आलम खुदा की रज़ा चाहते हैं दो आलम खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद तीजा लगा ظلموا أنفسهم جاءوك فاستغفروا الله واستغفر لهم الرسول لوجدوا الله توابا رحيما महबूब ये जॾहिं पाण ते ज़ुल्म कनि उन खां बाद में तूं हबीब जे दरबार में हाज़िर थियनि उन खां बाद में मां अल्लाह खां माफ़ी घुरनि उन खां बाद में तूं गुनहनि जे लाइ मग़फ़िरत तलब करी लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा
पाण ते ज़ुल्म कयो ज़ुल्म करण खां बाद में तुंहिंजे हुज़ूर में आया तो हबीब जे दरबार में अची हाज़िर थिया ऐं उन खां बाद में मूंखां माफ़ी घुरियाऊं ऐं 3 नंबर ते महबूब तूं उन्हनि जे लाइ सिफारिश करी त पोइ मां उन्हनि खे बख़्शीदुसि। यादि रखो मुस्लमानो कुझु माण्हुनि जो ख़ब्र ऐं ख़्याल इहो आहे त इहा जेका क़ुरान जी आयत आहे उहा एसी ताईं हुई जेसी ताईं हुज़ूर जी ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक हुई उन खां बाद में इन आयत जो इहो हुक्म ई कोन्हे। पर यादि रखो मुस्लमानो क़ुरान सिर्फ़ उन ज़माने जे लाइ कोन हो क़ुरान खे त अल्लाह क़यामत जे ॾींहं ताईं नाज़िल फरमायो जो ही उहो अल्लाह जो आख़िरी किताब आहे जंहिंखां बाद में ॿियो को बि किताब कोन ईंदो। क़ुरान जी का बि आयत क़ुरान करीम जो को बि हुकुम उन वक़्त जे लाइ कोन हो हमेशा जे लाइ जेकॾहिं इहा आयत उन ज़माने जे लाइ पोइ सुभाणे को थी चवंदो बाबा नमाज़ बि उन ज़माने में हुई हाणे नाहे ज़कात जो हुकुम बि उन ज़माने जे लाइ हाणे कोन्हे को जे नमाज़ जो हुकुम हमेशा जे लाइ ज़कात जो हुकुम हमेशा जे लाइ हज जो हुकुम हमेशा जे लाइ गुनाहनि जे गुनहगारनि जे बख़्शिश जो इहो ज़रियो हुई हुज़ूर जी सिर्फ़ ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक में कोन हो अॼु बि आहे क़यामत ताईं हलंदो। मां उन ते हिकु ई तव्हां खे हवालो थो पेश कयां इब्न तैमिया जो वॾो नालो टोटल देवबंदी उन खे मञनि टोटल वहाबी उन खे मञनि पूरा नजदी सऊदी उन खे मञनि उन जो एॾो वॾो नालो आहे हुन खे शेखुल इस्लाम चवंदा आहिनि। हिकु भेड़ो नजदी न आहे जेको इब्न तैमिया खे न मञे सभु मञनि टोटल वहाबी देवबंदी मञनि। इब्न तैमिया जा जेके शागिर्द हा उन्हनि में उन जो हिकिड़ो शागिर्द हो हाफ़िज़ इब्न कसीर शागिर्द इब्न तैमिया जो उन हाफ़िज़ इब्न कसीर तारीख़ में भी किताब लिखो अल बिदाया व निहाया हाफ़िज़ इब्न कसीर कुरान करीम जो तफसीर भी लिखो कुरान करीम जे तफसीर में इन ही आयत जे हेठां इब्न तैमिया जो शागिर्द हाफ़िज़ इब्न कसीर इब्न तैमिया के भी टोटल सभई मञनि था इब्न कसीर के भी मोतबर मञनि था हुआ मञनि न मञनि पर इब्न तैमिया जे करे ज़रूर उन खे मञनि था छो त उन जो शागिर्द उन इन आयत जे हेठां अहिड़ी ॻाल्हि लिखी आहे दुरूद वरी आवाज़ सां पढ़ो माज़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल हाफ़िज़ इब्न कसीर पंहिंजे तफ़सीर में इन आयत जे हेठां लिखियो आहे त मुस्लमानो इन आयत में अल्लाह ताला उन्हनि जी रहनुमाई फरमाई आहे उन्हनि खे ख़ुदा ॾसु ॾिनो आहे उन्हनि जी रहनुमाई फरमाई आहे जन माण्हुनि पंहिंजे ज़िंदगीअ में ख़ताऊं कयूं ॾोह कया जुर्म कया कोताहियूं कयूं ग़लतियूं कयूं गुनाह करे विधा हाणे अल्लाह ताला उन्हनि खे ॾसु थो ॾे ख़ुदा उन्हनि जी रहनुमाई फरमाए थो तव्हां पाण कीअं बख़्शराईंदो अल्लाह उन्हनि गुनहगारनि खे ख़ताकारनि खे जन दुनिया में कोताहियूं कयूं ग़लतियूं कयूं बख़्शरण जे लाइ ख़ुदा उन्हनि जी रहनुमाई फरमाए थो त अचो मुंहिंजे महबूब जे दरबार में हाज़िर थियो हो मां रब खां माफ़ी घुरो ऐं
वरी हुजूर बि तव्हांजे लाइ दुआ जा हथ खणे त सभु तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदुसि। इब्ने कसीर तो चवे अल्लाह ताला गुनाहगारन जी रहनुमाई फरमाई है। उन्होंने के अल्लाह नस्ल आत तवा पंहिंजा गुनाह कीअं बख़्शराईंदो अचो मुंहिंजे महबूब जे दरबार में। अच्छा उन खां बाद में लिखे तो आयत या लिखी या ॻाल्हि लिखी उन खां बाद में लिखे तो त केतिरनि आलिमनि इन वाक़े खे इन ॻाल्हि खे बयान कयो आहे। उहो हवालो ॾींदो हाफिज़ इब्ने कसीर लिखे तो हुजूर जे विसाल मुबारक खां बाद में कुतबी हुयो उन जो नालो जेको हुजूर जे रोज़े मुबारक वटि वेठो हो। कुतबी चवे तो हिकिड़ो एराबी आयो बराड़ी जो माण्हू हो हुजूर जे रोज़े अनवर ते आयो मज़ार मुबारक जे भरिसां बीही करे अर्ज़ु करे तो या रसूल अल्लाह मां अल्लाह जो क़ुरान पढ़ियो आहे। क़ुरान में अल्लाह फरमायो वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक हबीब पाण ते ज़ुल्म करे तुंहिंजे हुज़ूर में अचां या रसूल अल्लाह मां अव्हां जे दरबार में आयो आहियां। उन खां पोइ अल्लाह फरमायो फस्तग़फिरुल्लाह मां रब खां माफ़ी तलब कर या रसूल अल्लाह मां खुदा खां माफ़ी तलब कयां थो। अल्लाह फरमायो वस्तग़फिर लहुमुर रसूल ऐं रसूल उन्हनि जे लाइ सिफारिश कर फरमाए या रसूल अल्लाह हाज़िर बि थियो आहियां अल्लाह खां माफ़ी बि घुरां थो। हाणे अव्हां सिफारिश फरमायो त अल्लाह ताला मुंहिंजी मग़फ़िरत फरमाए। मां पंहिंजे रब खां मग़फ़िरत करण जे लाइ बि आयो आहियां त तूं महबूब खां शफ़ाअत घुरण आयो आहियां। मुंहिंजी शफ़ाअत फरमायो अल्लाह खां मां माफ़ी घुरी या ॻाल्हि करे अहिड़ा बि ॿाहिरि निकिरी वियो। उतबी चवे तो हाफ़िज़ इब्ने कसीर तो लिखे उतबी तो चवे त मूंखे थोड़ी निंड अची वई उन निंड में जीअं अखियूं ई बंदि थियूं दिल जी अख खुली पई मदीने वारे जो दीदार थियो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम फरमायो उतबी उठ इन एराबीअ सां वञी मिल उन एराबीअ खे वञी ख़ुशख़बरी ॿुधाए त तूं हिते जे दुआ घुरी असां सिफारिश कई अल्लाह तुंहिंजा सभु गुनाह बख़्शे छॾिया आहिनि। कुतुबी चए तो मां उथियो आहियां उन निंड मां सुजाग थी उथुसि ॿाहिरि निकितुसि उन एराबीअ खे वञी पहुतुसि चयो मां सदा तोखे मुबारक हुजे मदीने वारे तुंहिंजे मग़फ़िरत जी बिशारत ॿुधाई आहे। हाफिज़ इब्ने कसीर जे इन लिखत ऐं वाक़े जे बयान करण खां बाद में इहा ॻाल्हि बिल्कुलु वाज़िह ऐं ज़ाहिर थिए थी त इहा ॻाल्हि को सिर्फ़ हुजूर जे ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक ताईं महदूद कोन्हे का हुजूर जे पर्दे फरमाइण खां बाद में हुजूर जे विसाल मुबारक खां बाद में अॼु बि हुक्म उहो ई मौजूद आहे। अॼु बि हुजूर जे दरबार में जेको हाज़िर थींदो अल्लाह खां माफ़ी वठी ऐं हुजूर खे अर्ज़ कंदो त मदीने वारा कंहिंखे बि नाउमेद मोटाईंदा न आहिनि छो त हुजूर जेको उमेद खणी ईंदो आहे मदीने वारा हुनखे आबाद कंदा। दुनिया में केरु कंहिं वटि उमेद सारे वेंदो आहे चवंदो आहे यार मां तो वटि उमेद सारे आयो आहियां मूंखे ख़ाली न मोटाइजां। जेकॾहिं दुनिया जो माण्हू दुनिया वारे वटि ऐं हू अॻियो हुनजे जज़्बनि खे ज़रूर महसूस कंदो चवंदो यार मूं में उमेद रखी आयो आहे हिनखे ख़ाली कीअं मोटायां हिनखे कुझु न कुझु ॾेई छॾियां। पर हुजूर जो त शान हुआ सुभान अल्लाह चओ मेरे करीब से कर कतरा किसी ने मांगा मेरे करीब से कर कतरा किसी ने मांगा दरिया बाद ये है दुर्दे
या रसूल अल्लाह चवण वारो सुन्नी मुसलमानो असां उन्हनि मंझां कॾहिं बि न आहियूं जंहिंजे लाइ क़ुरान फरमायो वइज़ा क़ील लहुम तआलौ यस्तग़फिर लकुम रसूलुल्लाह लवौ रूसहुम जॾहिं उन्हनि खे चयो वेंदो आहे त अचो वञा हुजूर जे दरबार में अचो मदीने वारो तव्हांजे मग़फ़िरत जे लाइ दुआ फरमाए लवौ रूसहुम पंहिंजे कंधनि खे उहे फेराए छॾींदा यानी हुजूर जे दरबार में अचण जे लाइ हाज़िर थींदा तयार कोन हूंदा तव्हां असांजो शुमार तव्हां सां उन्हनि मंझां न आहियो असां त उन्हनि मंझां आहियूं जो उम्मीद रखी ताक़त आहे त उते पहुची करे अर्ज़ कंदा आहियूं जे ताक़त न आहे असांजो ईमान आहे त असांजो नबी हाज़िर नाज़िर नबी आहे दुनिया जे कहिड़े बि ख़िते में हुजूं इलाइक़े में हुजूं जिथे हूंदा आहियूं उते ई हुजूर जे दरबार में